वॾे दाम धूम सां सिंध यूनिवर्सिटी के उस्तादों ऐं मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी कारकुनो ऐं साहबी दोस्तों जीए सिंध जीए मुझो कायद मोहतरम रसूल बख्श मलियो साहब मुझा साथियों ये मेरिट की लताड़ सिंध के अंदर ये नई ना है। सिंध के अंदर इन पीपल्स पार्टी जेके पाण बार बार वरी उन्हनि जो तस्वीरूं लगाए हिते खणी आया आहियूं। आउं चवां थो हिननि जो ज़िम्मेवार ही आहिनि। हिननि जूं तस्वीरूं खणण जे बजाए हिननि खे गिरबान में वठणु खपे छो त हिन मेरिट जी लताड़ कंदड़ ख़ुदि पीपल्स पार्टी आहे। जेको बिलावल उनजो चेयरमैन थी हले पियो छा उनखे ख़बर न आहे सिंध जे नौजवाननि खे हिकु रोज़गार न पियो ॾिनो वञे। पहिरीं पंजाब जे तरफ़ां सिंध जे सभिनी वसीलनि ते हू क़ाबिज़ हुयो ऐं चवंदा हुआ त सिंध जे माण्हुनि वटि तइलीम कोन्हे उन करे उन्हनि खे असीं कीअं सीटूं ॾियूं ऐं कीअं इक़्तिदार ॾियूं उन्हनि खे। पर जॾहिं हाणे आयो आहे सिंध जा नौजवान ऐं हिन ठटे जो जेको सॼी सिंध खां पोइ ते पियल इलाइक़ो बिलावल ऐं हिन साहिली इलाइक़े जा दोस्त जीअं कीअं उन्हनि तइलीम हासिलु कई कीअं उहे हिन मेरिट ते अची पहुता। जिन अॼु मेरिट जो इम्तिहान ॾिनो आहे उन्हनि खे 11 साल गुज़री विया आहिनि पर ऑफर लेटर उन्हनि खे न मिलियो आहे ऐं उनजे बावजूदि असांजो चूंडियल नुमाइंदो निंड पियो आहे। ऐं ॿिए पासे असांजा जेके उस्ताद तंज़ीम जा पाण वरी उन्हनि खे हार वरी अजरक हूंदा विझनि उन्हनि ते लानतूं विझणु खपनि छो त हीअ मेरिट जी लताड़ आहे। हीअ सिंध जी लताड़ आहे। हीअ सिंध जे नौजवाननि जे मुस्तक़बिल जो आहे। असांजे माण्हू वटि खाइण जे लाइ को टुकर कोन्हे को पीअण जे लाइ पाणी कोन्हे को ऐं जेके माण्हू हुन इलाइक़े मां तइलीम हासिलु करे जॾहिं पंहिंजी नौकिरी ते जॾहिं उहे कानून बि तव्हां था पास करियो सिंध यूनिवर्सिटी खे कंहिं उस्ताद ऐं नौजवान न चयो त तव्हां हिननि खां टेस्ट वठो तव्हां ई उन्हनि खे इहा सौंपी हुई त हीअ जेके उन्हनि उस्तादनि खां मेरिट ते लिस्ट वठनि ऐं जॾहिं उन्हनि वरिती आहे पोइ उहा तव्हां न हली करे जीअं तव्हां सिंध जे माण्हुनि खे आउंठे छाप माण्हुनि खे तव्हां ॾूचू ॾींदा जेके तव्हांजा कमदार हूंदा हुया या जेके तव्हांजी उताकुनि ते हाज़िरियूं भरींदा पर अॼु सिंध जो इहो मुतालबो आहे। असीं चऊं था त अवामी तहरीक घुरंदी करे त मेरिट जी लताड़ बंदि करियो। मेरिट ते जेके बि सिंध जे अंदरि नौजवान UPSC या जेके उस्ताद कराची में जिन 17 ग्रेड जे जे लाइ उन्हनि पोस्ट ऑफिस पास कयूं उन्हनि ते तव्हां लठूं वसायूं उनजो ज़िम्मेवार केरु आहे। उनजी सॼी ज़िम्मेवारी पीपल्स पार्टीअ मथां आहे छो त 15 सालनि खां वठी मुसलसल जेका सिंध जे मथां हुक्मरानी आहे उहा पीपल्स पार्टी जी आहे। हिन ठटे जे मथां 15 सालनि खां जेका हुक्मरानी आहे उहा पीपल्स पार्टी जी आहे। पीपल्स पार्टी जा MN जेके पाण सां लॻा पिया हलनि पंहिंजे ज़ातियुनि ऐं बिरादरियुनि जा माण्हू आहिनि अचो त उन्हनि जो घेराव करियूं उन्हनि खां गले मां वठूं। हिन वक़्तु सिंध ऐं सिंध जो मुस्तक़बिल ऐं सिंध जो जेको नौजवान आहे उहो असांखे अज़ीम आहे हिन गदार वॾेरनि खां हिन गदार पीपलनि खां तंहिंजे करे आउं तव्हांजो टाइम नथो वठां। अवामी तहरीक तव्हां सां हिन हर जिदोजहद में गॾु आहे ऐं अवामी तहरीक बार बार इहो चयो आहे त मेरिट जी लताड़ बंदि करियो ऐं हीअ मेरिट जी लताड़ न आहे हीअ सिंध जी लताड़ आहे। सिंध जे नौजवाननि जी लताड़ आहे। हीअ सिंध जे शऊर जी लताड़ आहे। हीअ सिंध जे नौजवाननि जी लताड़ आहे। आउं तव्हां खां हिन हिमत ऐं जुरत सां मोकिलाईंदुसि त अचो उस्ताद बुखारी जे हिन लफ़्ज़नि सां त ओ अटल आदमी तव्हां ई असां जेके आहियूं ओ अटल आदमी किन जुगनि खां वठी अंध सां धुंध सां पंध सां मुंहुं ॾेई पाण पियो आहे थकी दिलि शिकस्तो न थी दम पटे सग सारी गॾे पेर पुख़्ता करे ॾंद कटे उथी आशिकी में दिलि शिकस्तो न थी टांग फेरे त ॾिस पाण खे वॾा मुतबर था लॻनि पर उस्ताद बुखारी चवे थो टांग फेरे त ॾिस टांग नोड़ी अथई पेर ॿोड़े त ॾिस बाहि पाणी अथई कंध पकिड़े त ॾिस शींहं बकरी अथई गात मोड़े त ॾिस सिंध सारी अथई दिलि शिकस्तो न थी